क्या तो असांजे मान वाले मोज़िज़ मोहतरम जनाब हाफिज़ अली अकबर ओठो साहब जन खे अचे ऐं अची नात शरीफ़ पढ़े। या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सचो सुभान अल्लाह। पहिरियों दफ़ो इन दरगाह ते नात पढ़ण जी सआदत मिली आहे ऐं मां सम्झां थो त इंशाअल्लाह इहो ई मुंहिंजे लाइ बाइस मग़फ़िरत थींदी। चओ सुभान अल्लाह। जेके भी दोस्त बीठा आहियो सभु गॾिजी शौक़ो मोहब्बत सां दुरूद शरीफ़ जो नज़रानो। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। ए मुझा खुदा नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे पीर। ए मुझा खुदा तू शाह गदा यकसान करी त करे तो सगी तू कहीं बो गरीब के साथ दई सुल्तान करी त करे तो सगी तू हिक हाकम खे कंहिं नौकर जो दरबान करी त करे तो सगी तू सुने भीगे मुफलिस खे जे खान करी त करे तो सगी हिकमत में न ताक़त वाए मुझा खुदा हिकमत में न ताक़त वाए मुझा खुदा तू कंहिं बि कुराड़े माण्हूअ खे नौजवान करी त करे तो सगी केॾी बि वॾी मुश्किल दादन जी आसान करी त करे तो सगी। चओ सुभान अल्लाह। अॻिते हिकिड़ी इश्क वारी लाइन आहे सभु गॾिजी शौक़ो मोहब्बत सां चओ सुभान अल्लाह। तो लाइन तव्हांखे ॿुधायां। दादन जी आसान करी त करे तो सगी घर दादन जे महबूब संदस मेहमान करी त करे तो सगी ए खत में रसूल मौला कुल ए खत में रसूल मौलाए कुल सामूं जो बिठायूं जो कुछ बोयूं जहिड़ा बोयूं सरकार आजायूं हिन दर्द जे मारन जा दरमान ही आया
साहिबत सखावत जहान सुल्तान अली आयो इकराम अभी आयो एहसान भी आयो ही अखड़ियों झुकल गोढ़न सा भरल ही अखड़ियों झुकल गोढ़न सा भरल सामूं जा बिठायूं जो कुछ बोयूं जहिड़ा बोयूं सरकार अहाँ जायूं मुजाहिद अहाँ जायूं। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हींअर मां बिना देर जे टाइम बि घणो थी वियो आहे। असांजे अॼु जे हिन महफ़िल जे मोर ख़तीब अहले सुन्नत ख़तीब पाकिस्तान शेर मुस्तफ़ा हज़रत अल्लामा मौलाना साईं मुफ्ती अब्दुर रहीम सिकंदरी दामत बरकातुहुल आलिया जन खे गुज़ारिश कयां थो त साईं जन पंहिंजे नूरानी खिताब सां तव्हां असांजे दिलनि खे मुनव्वर फ़रमाइनि। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहक़ीक़, नारे हैदरी, उलमाए अहले सुन्नत, मुफ्ती अहले सुन्नत, मशाइख़ अहले सुन्नत। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहलि बैतिहि व ज़ुर्रिय्यतिहि। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। रब्बि ज़िदनी इल्मन वरज़ुक़नी फ़हमा या फ़त्ताह या फ़त्ताह या फ़त्ताह। सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना या अल्लाह इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यिदिना व नबिय्यिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु। वनशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु वनशहदु अन्न सय्यिदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहलि बैतिहि व ज़ुर्रिय्यतिहि व अहिब्बाइहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमईन।
अम्मा बादो फ़क़द क़ाल अल्लाहु अज़्ज़ा व जल्ल फ़ी कलामिहिल कदीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम फ़ज़्कुरूनी अज़्कुरुकुम वश्कुरू ली वला तकफुरून सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम फ़नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन अश-शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबियिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। सल्लिमू या कौम बल सल्लू अला सदरिल अमीन मुस्तफ़ा मा जा इल्ला रहमतल लिल आलमीन। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ से अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबियिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि अजमईन। निहायती वाजिबुल एहतराम सदर गिरामी कदर मुअज़्ज़ज़ उलमाए किराम व मशाइख़ हाज़रीनो नाज़रीनो सामईन प्यारी जमात सबूरी हिन भलारी महफ़िल में तव्हां सजल थे खां वठी करे हिन महल ताईं काफ़ी बुज़ुर्गनि आलिमनि फ़क़ीरनि पीरनि खां कुझु ॿुधो आहे। ही फ़क़ीर भी अवां जी ख़िदमत में हाज़िर थियो आहे। चंद गुज़ारिशूं करे तव्हां खां इजाज़त वठबी। अल्लाह तबारक व तआला जल जलालहु व अमन वालू तव्हां जी असांजी सभिनी जी अॼोकी हाज़िरी क़बूल फरमाए। दरअसल ई दरगाहूं खानकाहूं मशाइख़नि जा आस्ताना दरवेशनि फ़क़ीरनि जूं बैठकूं इन्ही जे करे मुतबर्रक ऐं शान ऐं मान वारियूं आहिनि जो हिन जगहुनि ते हमेशह खां वठी करे अल्लाह पाक जो ज़िक्र कयो वेंदो आहे। जिथे अल्लाह साईं जल जलालहु अमन वालहु जो ज़िक्र थे उहा जगह हमेशा हमेशा आबाद हूंदी आहे। असां अहले सुन्नत व जमात जो अक़ीदो ईमान आहे ऐं असांजा बुज़ुर्ग ऐं मशाइख़ फरमाए विया आहिनि त सालिहनि नेकनि बाननि जे ज़िक्र सां अल्लाह पाक जे रहमत जो नुज़ूल थींदो आहे। जॾहिं अल्लाह जे बाननि
नेकन ऐं सालिहन जे ज़िक्र सां अल्लाह पाक जे रहमत जो नुज़ूल थे तो खुद रब्बुल आलमीन जे ज़िक्र सां केतरी भलाई नाज़िल थींदी हूंदी। छो त बुज़ुर्गनि खे बि जेका बुज़ुर्गी मिली आहे उहा अल्लाह सही जल्ल जलालहू अमन वालू जे तरफ़ खां इनाम अता ऐं ख़ुदा जे तरफ़ खां हिकिड़ो ख़ासि इनाम आहे जेको रब्बुल आलमीन पंहिंजे बाननि खे अता फरमाईंदो आहे ऐं इन्ही जे करे अता फरमाईंदो आहे त हू अल्लाह खे यादि कंदा कंदा पंहिंजी ज़िंदगी पूरी करे विया आहिनि। यकीनन जिथे रब्बुल आलमीन जल्ल जलालहू अमन वालू जो ज़िक्र ख़ैर थींदो उन्ही जगह ते भी अल्लाह पाक जी रहमत जो नुज़ूल बेशुमार थींदो, एतिरो थींदो जो उन जो तव्हां असां अंदाज़ो नथा करे सघूं। रब करीम जल्ल जलालहू अमन वालू जीअं पाण हमेशा खां आहे ऐं हमेशा हूंदो, अल्लाह ताला अज़ली अबदी लाज़वाल खुदा जी ज़ात आहे जंहिंजी न इब्तिदा आहे न जंहिंजी इंतिहा आहे न जंहिंजो अॻु आहे न जंहिंजी पुठ आहे, हमेशा खां आहे हमेशा हूंदो। तो उन्ही अल्लाह तबारक व तआला जे नाले पाक में भी इहो असर रखियल आहे जेको भी माण्हू उन्ही अल्लाह जे नाले खे पंहिंजे सीने ऐं दिलि में हटाईंदो आहे तो उन बाने जो भी उन्ही अल्लाह जे नाले जे बरकत जे सदके हमेशा ज़िक्र ख़ैर हूंदो आहे। कुरान पाक जी मुआयत तव्हां जे आॾो पढ़ी उनमें भी इन्ही ॻाल्हि जे तरफ़ इशारो आहे। अल्लाह ताला फरमाए थो फज़कुरूनी अज़कुरकुम, तव्हीं मूंखे यादि कयो तो मां तव्हांखे यादि कयां। वशकुरूली ऐं मुंहिंजो शुक्र कयो, वला तकफुरून ऐं मुंहिंजे नेमतुनि इनामनि जो तव्हां इनकार न कयो। अल्लाह सही फरमाए थो तव्हां मूंखे यादि कयो तो मां तव्हांखे यादि कयां। उन जो मफ़हूम ही आहे जेको आलिमनि तफ़सीरनि ऐं बुज़ुर्गनि लिखियो आहे या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पाक सीरत मां असांखे मालूम थियो आहे उहो इहो आहे त बानो अल्लाह पाक खे यादि कंदो आहे ऐं रब करीम जी ज़ात बाबरकात वरी उन्ही बाने जो चर्चो पंहिंजे मखलूक में करे छॾींदो आहे। इन्नल्लज़ीना आमनू व अमिलुस्सालिहात सयजअलु लहुमुर रहमानु वुद्दा। कुरान पाक में अल्लाह ताला फरमायो जन ईमान आंदो ऐं अमल सालिह कया, अल्लाह जो ज़िक्र भी अमल सालिह में शामिल आहे। रब करीम फरमाए थो सयजअलु लहुमुर रहमानु वुद्दा, उन अल्लाह पाक जे ज़िक्र करण वारनि इबादत करण वारनि जो मां रब करीम ही शान कंदो आहियां जो जेका खुदा जी मखलूक आहे उहा मखलूक उन अल्लाह पाक जे बाने सां मोहब्बत कंदी आहे। हिकिड़ी कुदसी हदीस आहे जंहिंमें अल्लाह तबारक व तआला फरमाए थो मुंहिंजा बाना तो मूंखे फर्श ते यादि कर तो मां तोखे अर्श ते यादि कयां। मुंहिंजा बाना तूं मूंखे माण्हुनि में यादि कर तो मां तोखे मलाइकनि में यादि कयां। तूं मूंखे हिकिड़ो दफ़ो यादि कर तो मां तोखे 10 दफ़ा यादि कयां। तूं पंहिंजी नापाक ज़ुबान सां मूंखे यादि कर तो मां पंहिंजे पाक ज़ुबान सां तुंहिंजो ज़िक्र कयां। अल्लाह ताला फरमाए तो उन्ही जे एवज़ में मां रब्बुल आलमीन जल्ल जलालहू अमन वालो तुंहिंजे लाइ जन्नत खे वाजिब फरमाए छॾींदो आहियां। कुरान शरीफ में ॿिए हंधि भी आहे अला बिज़िक्रिल्लाहि तत्मइन्नुल क़ुलूब। अल्लाह ताला फरमाए थो जेकॾहिं तव्हांखे क़ल्ब जो सुकून खपे
इत्मीनान खपे। अजकल दुनिया परेशान आ, पैसा भी आहे, पेजारो भी आहे, बैंक बैलेंस भी आहे, बनी बारो जमींदारी भी आहे, कारखाना दुकान शॉपिंग सेंटर बंगला वगैरह भी आहे, पर हिकिड़ो सुकून कल्ब कोन्हे, दिल खे सुकून न आहे। उहो तॾहिं हासिल थींदो जॾहिं तव्हां अल्लाह पाक जे ज़िक्र खे पंहिंजे ज़ुबान ते ऐं दिल में यादि रखंदो। अवांजी दिल ऐं अवांजी ज़ुबान हम आहंग हुजे, ज़ुबान सां ज़िक्र कयो ऐं अवांजी दिल भी ख़ुदा जो ज़िक्र करे। अल्लाह ताला जल जलालु अमन वालू फरमाईंदो आहे, इन्ही सां तोखे मां अल्लाह ताला इत्मीनान क़ल्ब अता फरमाईंदो आहियां। हज़रत बायज़ीद बिस्तामी सूफिन ऐं दरवेशन ऐं अल्लाह वारनि जे लिस्ट में तमामु वॾे नाले वारी शख्सियत आहे। पाण दुनिया जो भी कारोबार कंदा हुआ, त अल्लाह अल्लाह भी कंदा हुआ, खानकाह भी हलाईंदा हुआ। असांजो जेको इस्लाम आहे उन्ही में ला रहबानियत फिल इस्लाम, इस्लाम में रहबानियत नाहे। रहबानियत जो मतलब त कुंड में वेही रहो, न बच्चन जी संभाल, न बनीअ जी संभाल, न ओड़े जी, न पाड़े जी, न आए जी, न वे जी। बाबा मां फ़कीर आहियां, कुंडड़ी में वेठो, मुंहिंजो कंहिंसां वास्तो कोन्हे। इहा रहबानियत आहे। इन्ही रहबानियत खे इस्लाम क़बूल नथो करे। इस्लाम थो चवे रात जो अल्लाह ताला पसंद कंदो आहे त मां रब करीम तोखे रात जो तहज्जुद पढ़ंदे मुसल्ले ते ॾिसां। ॾींहं जो मां अल्लाह तबारक व तआला तोखे ॾिसां। मन कान फी हाजत अखीहि कान अल्लाह फी हाजतिही। जेको कंहिं भाउ खे कमु अचे ऐं भाउ जी मुश्किल खे आसान करे ऐं हुनखे ज़ाहिरी दुनिया में फ़ाइदो पहुचाए, अल्लाह तबारक व तआला फरमाए थो कान अल्लाह फी हाजतिही, मां अल्लाह वरी उन जे कमनि ठाहिण में हूंदो आहियां। असां सिंधी में भी चवंदा आहियूं त हथ कमकार में, अख दिल यार में। तो जो हथ भली कारोबार खे लॻो पियो हुजे, पर तुंहिंजे अखियुनि में उन्ही रब्बुल आलमीन महबूब ख़ुदा जो जलवो हुजे, दिल तुंहिंजी में ख़ुदा जी यादि हुजे, वो दुनिया जो कारोबार कर रही हो, तो जो दुनिया जो कारोबार भी इबादत में शामिल आहे। तो वो हज़रत बायज़ीद बिस्तामी वॾो वापारी भी हुयो, जेॾो वॾो सूफ़ी हो एॾो वॾो वापारी हुयो। उन्ही ज़माने में वापार जा ज़रिया ये दरियाही ॿेड़ा हूंदा हुआ। जहाज़नि जे ज़रिए, ॿेड़नि जे ज़रिए हिकिड़े मुल्क खां ॿिए मुल्क ॾे वापार वेंदो हो, वरी उतां वापार करे ॿिए मुल्क में आणींदा हुआ। लखनि किरोड़नि जो हिकिड़ो ॿेड़ो हो, जंहिंमें हर क़िस्म जो सामान बायज़ीद बिस्तामी रहमतुल्लाह अलैह जा साथी, नौकर, मुंशी, कारावा, कमदार भरे साईं खां इजाज़त वठी ॿिए मुल्क ते वापार जे लाइ विया पे। ॿिनि चइनि ॾींहंनि खां बाद में हज़रत वटि हिकिड़ो माण्हू आयो, बायज़ीद बिस्तामी रहमतुल्लाह अलैह खे चई साईं तव्हांजो ॿेड़ो समुंड में ॿुॾी वियो आहे, जंहिंमें तव्हांजो किरोड़नि जो सामान हो, उहो ॿेड़ो ॿुॾी वियो, ग़रक़ थी वियो, चीड़ न बची वई। पाण इहे अखियूं बंदि कयूं, अखियूं बंदि करे पंहिंजो कंध मुबारक हेठि कयूं, कंध हेठि करे थोरी देर जे लाइ तवक़ुफ़ फरमायूं, ख़ामोशी कयूं। उन खां पोइ कंध मथे खणी पाण फरमायूं अल्हम्दुलिल्लाह। वरी पंहिंजे कम लॻी आहे महफ़िल में, ॿ ॾहाड़ा ॿिया गुज़रिया। उन ॿिनि ॾींहंनि गुज़रण खां पोइ वरी हिकिड़ो माण्हू आयो, उन अची अर्ज़ कयो हज़रत अव्हांखे इतला ग़लत मिलियो हो त तव्हांजो ॿेड़ो वापार वारो ॿुॾी वियो आहे, इहो इतला ग़लत हो। सही ॻाल्हि ही आहे
तो वो बेड़ो मंडी में पहुतो आ, मंजिल मक़सूद ते पहुतो आ, आई उन बीण ते चौण ते नहूण ते हुन मां नफ़ो थी करोड़ हा रुपया तव्हां के फायदो पियो आ, सब सही शइ सलामत आ। उनो कोने बल्कि पहुची वियो आ मंजिल ते, पहुचण खां पोइ बाज़ार में विकाणो आ, विकामण खां पोइ लखनि करोड़नि जो तव्हां के नफ़ो पियो आ। पाण वरी अखियूं बंदि कयूं, अखियूं बंदि करे वरी कंध हेठि कयूं, कंध हेठि करे थोरी देर तवक़ुफ़ फरमाए कंध मथे खणी वरी फरमायूं अल्हम्दुलिल्लाह। उन्हीं महफ़िल में जेके माण्हू विजायता वेठा हा, उन्हनि अर्ज़ कयो हज़रत आ जेकॾहिं इजाज़त हुजे त अर्ज़ कयूं। चई बाबा चओ। कि असांखे तव्हांजो फ़लसफ़ो सम्झ में नथो अचे, जे बेड़ो ग़रक़ थिए त बि अल्हम्दुलिल्लाह, जे वरी बेड़ो तरी वञे लखनि जो फ़ाइदो थिए त बि अल्हम्दुलिल्लाह। इहो मफ़हूम असांजे सम्झ में न आयो। तव्हां ॿिन्ही सूरतुनि में ॿिन्ही हालतुनि में अल्हम्दुलिल्लाह छो चई? चवण त हिकिड़े मामले ते खपे, या ॿुधण ते चओ त अल्हम्दुलिल्लाह, या वरी नफ़े मिलण ते चओ अल्हम्दुलिल्लाह। ॿिन्ही ते तव्हां जे नुक़सान आहे त बि अल्हम्दुलिल्लाह, जे फ़ाइदो आहे त बि अल्हम्दुलिल्लाह। ॻाल्हि कहिड़ी आहे? अल्लाह जे वलीअ फरमायो तव्हां सम्झो न आहे, अवां जी सोच ग़लत आहे। मूं न को नफ़े ते अल्हम्दुलिल्लाह चई आहे, न को नुक़सान ते अल्हम्दुलिल्लाह चई आहे। तव्हां जॾहिं मूंखे नुक़सान जी ॻाल्हि ॿुधाई त मूं पंहिंजे दिलि खे ॾिठो ऐं दिलि खां पुछो त हेॾो तोखे नुक़सान थियो आहे, तोखो अलाह त कोन विसरी वियो आहे। ॾिठो त मुंहिंजी दिलि में अलाह जो नालो हो, मूंखां अलाह कोन विसरियो हो, मूं तॾहिं चयो अल्हम्दुलिल्लाह। वरी ॿिनि ॾींहंनि खां बाद में अवां जॾहिं चयो त तव्हांखे नफ़ो थियो आहे, त वरी मूं पंहिंजे दिलि खां पुछो त दिलि मतां नफ़े जे करे ख़ुशी में ख़ुदा तोखां विसरी वियो हुजे। मूं पंहिंजे दिलि ॾे तवजो कई, पुछो मांसि त ॾे ख़बर ख़ुशीअ में तोखां रब त न विसरियो आहे? मूं ॾिठो त अल्हम्दुलिल्लाह ख़ुशीअ में मूंखां रब बि न विसरियो हो, तॾहिं मूं चयो हो अल्हम्दुलिल्लाह। मूं पंहिंजे क़ल्ब जे इत्मीनान जे लाइ, दिलि जे सुकून जे लाइ अल्हम्दुलिल्लाह चई। नफ़े सां मुंहिंजो वास्तो कोन्हे, नुक़सान सां मुंहिंजो वास्तो कोन्हे, मुंहिंजो वास्तो दिलि सां आहे। उहा दिलि जेका हमेशह अल्लाह जे ज़िक्र में, ख़ुदा जे यादगीरी में मशगूल आहे। तॾहिं अल्लाह ताला फरमायो अला बिज़िक्रिल्लाह तत्मइन्नुल क़ुलूब। ख़बरदार तव्हांखे जेकॾहिं इत्मीनान क़ल्ब खपे, सुकून क़ल्ब जी ज़रूरत आहे, त पोइ दुनिया में, दौलत में, कारोबार में, पैसनि ॾोकड़नि में सुकून क़ल्ब न आहे। इहो अखियुनि जो डरो आहे। सुकून क़ल्ब जेकॾहिं आहे त अल्लाह पाक जे ज़िक्र में आहे। पोइ जॾहिं अल्लाह जा माना ज़िक्र कंदा आहिनि ऐं ज़िक्र में मशगूल थींदा आहिनि, त उन ज़िक्र जी बरकत हूंदी आहे, जो अल्लाह तबारक व तआला उन्हीं ज़िक्र वारे बुज़ुर्ग खे त हमेशह हमेशह माण्हुनि जे दिलनि में ज़िंदा रखंदो आहे, पर उन ज़िक्र वारी जाइ खे बि ख़ुदा तबारक व तआला हमेशह ज़िंदा रखंदो आहे। ग़ालिबन हे साईं जो उर्स कहिड़ो साल आहे? 120 साल। 100 साल गुज़री आहे हिकिड़ा, 19 साल ॿिया गुज़री आहे, 20 हले पियो। 120 साल खां बाद में भी उन अल्लाह वारनि जो नालो भी जिंदा हा, तो उन्हनि जो शान भी जिंदा हा। ज़मींदार तो दुनिया में ॿिया भी घणा हूंदा, अमीर त ॿिया भी घणा हूंदा, दौलतमंद त ॿिया भी घणा हूंदा, पर हे सिर्फ़ अल्लाह जे ज़िक्र जी बरकत आहे। उन अल्लाह पाक जे ज़िक्र खे जन पंहिंजे लाइ पंहिंजो हिर्ज़ जान बनायो, अल्लाह पाक जे ज़िक्र सां मुहब्बत कयूं। रब्बुल आलमीन जल्ल जलालु अमन वालू मरण खां बाद में भी उन्हनि खे हयात फरमाए छॾियो। सारी रात सुबहान जागी जन याद कयो। उन्हनि जी अब्दुल लतीफ़ चवे मिटी लधो मान, वो कोड़े थियन कुर्बान अचो आसण तन जे। जेके अल्लाह पाक जो ज़िक्र कनि था, अल्लाह खे याद कनि था, रब करीम जी ज़ात मां बरकात इन दुनिया मां
लाडाणे करण खां बाद में भी उनके हिकिड़ी अहिड़ी हयाती अता फरमाए थो जंहिंजे लाइ क़ुर शरीफ़ जी मां आयत तव्हांजे आॾो पढ़ा। अल्लाह ताला फरमाए थो फलनुहयिन्नहु हयातन तय्यबतन, बज़ाहिर भली गुज़ारे वञे, बज़ाहिर भली ज़िंदगी जा ॾहाड़ा पूरा करे वञे, बज़ाहिर भली हुनखे मलकुल मौत हिन दुनिया मां खणी वठे, पर अल्लाह ताला फरमाए थो मां रब थो चवां फलनुहयिन्नहु हयातन तय्यबतन, इनी अल्लाह अल्लाह करण वारे ज़िक्र करण वारे खे मां अहिड़ी पाक हयाती ॾींदो आहियां जेका तव्हांजे सम्झ खां ई मथे आहे। अल्लाह से जो नालो जेको आहे इंसान के हर हाल में जन्नत ॾे वठी वेंदो आहे। हिकिड़ी हदीस पाक में मूं पढ़ियो आहे, असांजे मुर्शिद करीम हज़रत पीर सईद मोहम्मद राशिद रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजे मलफूज़ा शरीफ में भी इहा लिखी आहे ऐं आम हदीस जे किताबनि में भी इहा हदीस पाक ईंदी आहे। नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था त समुंड जे अंदर हिकिड़ो ॿेट आहे, जज़ीरो आहे, जज़ीरो ॿेट उन खे चइबो आहे जो विच ते सुकल शइ हुजे, वारी हुजे, दड़ा हुजनि, जबल हुजे या ज़मीन हुजे, ॿाहिरां हुनखे पाणी हुजे, ॿाहिरां पाणी हो, विच ते वॾो ॿेट हो आहे ॿेट। हज़रत नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो उनी ॿेट में हिकिड़ो वण आहे, उहो वण एॾो वॾो आहे जो उलहंदे उभरंदे उत्तर ऐं ॾखिण हज़ारनि मैलनि ताईं हुन जूं तारियूं आहिनि। तव्हांजे मुल्क जा वण हूंदा आहिनि 15 फुट 20 फुट 40 फुट वधि में वधि, उनखां वधीक टारी कोन थींदी आहे, पर हुन जूं हज़ारनि मैलनि ताईं उलहंदे उभरंदे उत्तर ॾखिण वॾा वॾा ॾार तारियूं आहिनि ऐं उन में किरोड़े अरबे खरबनि जे हिसाब सां पन आहिनि। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो उन्ही वण जे हर हिक पन ते अल्लाह ताला पंहिंजे कुदरत जे कलम सां लिखियो आहे ला इलाहा इल्लल्लाह। माशाअल्लाह ज़िक्र वारी जमात हो, तव्हां सभु हिकिड़ो दफ़ो चओ ला इलाहा इल्लल्लाह। अञा ॾाढो सजन थे खां वठी लंगर खाधो अथव, कुझु त मल्हायो। महबूबन करीमन फरमायो हर हिक पन ते अल्लाह पाक पंहिंजे कुदरत जे कलम सां लिखियो ला इलाहा इल्लल्लाह। हुजूर पुरनूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था उनिया वण जे चारई तरफ अल्लाह तबारक व तआला लखे किरोड़े मलाइक बीहारे छॾिया आहिनि ऐं उन्हनि मलाइकनि जी ड्यूटी कहिड़ी आहे त जेको बि उनी वण मां पन छणी पवंदो आहे त उनी पन खे मलाइक ज़मीन ते किरण न ॾींदा आहिनि ऐं उहो पन खणी जन्नत में पहुचाए ईंदा। उनी बरकत वारे वण जे पननि में इहो कमाल लिखियल आहे, इहो फ़रिश्ता उहो पण जेको किरे थो उहो कहिड़े बि समूरे सां किरे थो त उन खे फौरन खणनि था, ज़मीन ते पहुचण नथा ॾियनि, खणी हुनखे संभाले वञी जन्नत जे हवाले कनि था पिया। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ऐं मुंहिंजा उम्मतीओ जेकॾहिं हिकिड़े वण जे पन ते ला इलाहा इल्लल्लाह लिखियल हुजे ऐं उहो ज़मीन ते मलाइक किरण न ॾियनि ऐं उनखे खणी वञी जन्नत में पुॼाइनि त इहो त वण जो कमाल आहे। पर मोमिन मुस्लमान जे दिलि में जेकॾहिं ला इलाहा इल्लल्लाह जो नालो हूंदो त उहो बि ज़रूरु जन्नत में। जेकॾहिं वो पन उन ला इलाहा इल्लल्लाह जे लिखण वारी बरकत सां जन्नत में वञे थो पियो त
त मोमिन मुसलमान जा जो विर्द ला इलाहा इल्लल्लाह हुजे, इहो ला इलाहा इल्लल्लाह जे विर्द वारो मानो उन जी दिल जी बरकत हूंदी, उन ख़ुदा जी ज़िक्र जी बरकत हूंदी। उहो बि कॾहिं बि यकीन सां पाण खे तसल्ली सां सम्झे त मूंखे अल्लाह तबारक व तआला इन ज़िक्र जी बरकत सां ज़रूर जन्नत अता फरमाए। ज़िक्र जो एतिरियूं फज़ीलतूं आहिनि, वरी उन्ही जे मुक़ाबले में ज़िक्र नथा कनि, उन्हनि जे लाइ अल्लाह ताला फरमाए थो वमन अअरद अन ज़िक्री फ़इन्न लहू मईशतन दंका वनहशुरुहू यौमल क़ियामत अअमा। रब्बुल आलमीन फरमाए थो पर जेको भला मुंहिंजे ज़िक्र खां मुंहुं फेरे, मुंहिंजे ज़िक्र खां मुंहुं मोड़े, मुंहिंजे ज़िक्र खां तकब्बुर गुरूर करे परे करे पाण खे, फ़इन्न लहू मईशतन दंका, अल्लाह ताला फरमाए तो हुन जी जेका मईशत आहे उहा मां तंग कंदो आहियां। अवां सोचींदो क़ुरान सचो आहे, अवां ईअं असांजे अक़ीदे में क़ुरान सही थो फरमाए त जेको शख़्स अल्लाह ताला जो ज़िक्र न कंदो हुन जी मईशत तंग थींदी। पर असां त ॾिसूं था त बेदीन माण्हू, शराबी माण्हू, ख़ुदा जे ज़िक्र खां परे हुजण वारा माण्हू, भुलिजी बि अल्लाह जो नालो न वठण वारा माण्हू करोड़पति आहिनि, अरबपति आहिनि, लखापति आहिनि, वॾा ज़मीनदार आहिनि, नवाब आहिनि, हुन जी मईशत तंग कीअं थी? क़ुरान त कूड़ कोन थो ॻाल्हाए, पर तव्हां असां सम्झी न सघिया आहियूं। फ़इन्न लहू मईशतन दंका, इन जो मुराद इहो कोन्हे को त हुन जी रोज़ी तंग थींदी आहे या हुन जी मानी तंग थींदी आहे, इन जो इहो मक़सदु कोन्हे को त हुन जे रिस्क में कमी ईंदी आहे। हिते मईशत मां मुराद आहे हुन जी ज़िंदगी, माना हुनखे ऐश आराम, सुकून, क़ल्ब ऐं दिली आराम कोन हूंदो। जेको अल्लाह पाक जे ज़िक्र खां मुंहुं मोड़ींदो उहो पंहिंजी ज़िंदगी परेशानी हाल में गुज़ारींदो, पर जे अल्लाह जे ज़िक्र में गुज़ारींदो त सॼी ज़िंदगी हुनजी सुकून जी पई गुज़रंदी। हिते मईशत जा मुराद हुन जी ज़िंदगी आहे, मईशत मां मुराद हुन जो रिज़्क़ रोज़ी न आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात रिज़्क़ रोज़ी त कुतनि खे बि ॾींदो आहे। अल्लाह जो वाइदो कोन्हे मा मिन दाब्बतिन फिल अर्द इल्ला अलल्लाह रिज़्क़ुहा, ज़मीन में जेका बि चुरंदड़ पुरंदड़ शइ आहे उन जी रोज़ी मुंहिंजे हवाले आहे। गधा भी खाइन था, कुत्ता भी खाइन था, जानवर भी खाइन था, माण्हू भी खाइन था, तंहिंजे करे मानी खाइण का वॾी ॻाल्हि न आहे। अल्लाह तबारक व तआला जल जलालहू अमन वारो जी ज़ात बाबरकात फरमाए थो हुन जो सुकून मां तंग करे छॾींदो आहियां। ऐं अल्लाह ताला फरमाए थो त उहो माण्हू जॾहिं क़यामत जे ॾिहाड़े उथंदो त अंधो थी उथंदो, अर्ज़ कंदो मुंहिंजा मुला वक़द कुंतु बसीरा, मां त दुनिया में ॾिसंदोसि, मूंखे अंधो छो करे उथारियो आहे? अल्लाह ताला जल जलालहू अमन वालो हुनखे फरमाईंदो तो मूंखे विसारियो, तो मुंहिंजो यादगीरो कोन कयो, अॼु मूं अल्लाह बि तोखे नज़र अंदाज़ करे छॾियो। अॼु मां रब करीम जी ज़ात बाबरकात मां तोखे नज़र अंदाज़ थो कयां, यानी तोॾे मां पंहिंजे महिरबानी वारी तवज्जो वारी नज़र कोन थो कयां। मुंहिंजी महिरबानी वारी नज़र ऐं तवज्जो उन्ही जे मथां हूंदो आहे जेको मां अल्लाह पाक जो ज़िक्र कंदो आहे। उहो जेको ख़ुदा जो ज़िक्र कंदो आहे त ख़ुदा जे ज़िक्र जी बरकत आहे तो मरण खां बाद में क़ब्र में बि ख़ुदा जो ज़िक्र कंदो आहे। मशहूर हदीस पाक आहे, हिकिड़ो सहाबी नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम सां मिलण जे लाइ मदीने शरीफ खां ॿाहिरां पंहिंजे पुट सां गॾु नंढो छोकिरो गॾु घोड़े ते चढ़ी मदीने रवानो थियो आहे। राति हुनखे पइजी वई, मदीने शरीफ पहुची कोन सघियो। हिकिड़ी जॻह ख़ुशगवार नसी साफ़ सुथरी जॻह ही घोड़ो ॿधी पाण सुम्ही पियो, इशा जी नमाज़ पढ़ी आराम कई। जॾहिं हिनखे निंड आई त जिथे ही सुतल हो उन्ही सुम्हण वारी ज़मीन जे हेठां हुनखे बाक़ाइदे आवाज़ ॿुधण में आयो,
तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्कु व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला। इन जी अख जो खुली तो वो कुरान शरीफ जो आवाज़ आयो पे पर जी ॾिसो था रोशनी आई है, इन रोशनी वांगुर बिल्कुल बाक़ायदे आसमान खां जीअं बतियूं लड़ियूं लॻियूं पियूं आहिनि, ईअं आसमान खां हेठि लड़ियूं रोशनी जूं लॻियूं पियूं जेके ज़मीन ते लड़कनि पियूं ऐं घोड़ो उन्हनि खे ॾिसी ठहे पियो। बहरहाल इनके खौफ थो तो मता घोड़ो मुझे पुट सुतो पियो उनके लताड़े विझे, यकदम छोकरड़े के खणी घोड़े का परे कई, पाण सुम्ही पियो पर इहो सॼी राति लकाव हुयो। ज़मीन मां क़ुरान पाक जो आवाज़ ईंदो रहियो ऐं उहो आसमान तां रोशनियुनि जूं लाइटूं हेठि लॻंदियूं रहियूं ऐं घोड़ो टप ॾींदो रहियो। बहरहाल सुबुह जो नमाज़ पढ़ी रसूलुल्लाह जी दरगाह में अची हुज़ूर खे अर्ज़ कयईं क़िबला ही वाक़ियो मूं ॾिठो आहे, ग़ैब दान नबी ता कुर्बान वञा। हुज़ूर करीम फरमायो इहा क़ब्र फलाणे सहाबी जी आहे, इहो फलाणी लड़ाईअ में शहीद थियो हो, पर इनखे सूरह मुल्क सां मोहब्बत हुई। तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्कु व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर पढ़ंदो हो, जंहिंखे ज़िंदगी में अल्लाह जे ज़िक्र ऐं क़ुरान शरीफ़ सां मोहब्बत हुई सो मरण खां पोइ क़ब्र में बि पढ़ंदो थो रहे ऐं इहो क़यामत ताईं पढ़ंदो रहंदो। जॾहिं क़यामत जे ॾिहाड़े उथंदो त उथण वारे टाइम ते बि इन जे ज़ुबान ते अल्लाह जो कलाम हो। मां अॼु हिकिड़ो अजीब हिकिड़ो वाक़ियो पढ़ियो। हज़रत इमाम अबू ज़ुरआ वॾो मुहद्दिस आहे, वॾो आलिम आहे, जे इमाम बुखारी जो पंहिंजो मक़ाम आहे, इमाम मुस्लिम जो पंहिंजो मक़ाम आहे, इमाम अबू दाऊद जो पंहिंजो मक़ाम आहे, हदीस जे फन में वॾा आलिम आहे। हज़रत अबू ज़ुरआ रहमतुल्लाह अलैह बि वॾो आलिम ऐं मुहद्दिस हो। वो बीमार थी पियो, जंहिंमहिल उनखे सकरात जो टाइम आयो, उन सकरात वारे टाइम ते ॿ हिकिड़ा उनजा दोस्त उहे बि मुहद्दिस हुआ, उहे उनखां पुछण आया त ॾिसूंसि असांजो दोस्त आहे वीचारो आख़िरी टाइम ते जहान छॾे पियो, जेकर इन सां असीं मिलूं ऐं हुन सां मुलाक़ात कयूं, का ख़बर न आहे अलाए कॾहिं थो गुज़ारे, कॾहिं असां अॻे था गुज़ारियूं या हू अॻे थो गुज़ारे। बहरहाल आख़िरी टाइम ते मुलाक़ात जे लाइ हुन वटि ॿई बुज़ुर्ग आया। जंहिंमहिल उनजी ख़िदमत में आया त हज़रत इमाम अबू ज़ुरआ रहमतुल्लाह ताला अलैह सकरात जी हालत में हो ऐं सकरात जी हालत में हुनजी पेशानी तां पानी पखर जो वहे पियो। सकरात जे टाइम ते इंसान खे सख्ती थींदी आहे, पर मां तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां, मां पोइ मसइलो पूरो पोथो कयां त हुज़ूर करीम फरमायो आहे त मोमिन मुस्लमान जे मरण वक़्तु मोमिन जे ख़ात्मा बिल ख़ैर जूं 3 निशानियूं आहिनि। उहो त अल्लाह थो ॼाणे केरु ईमान सां वियो केरु न वियो, पर नबी करीम फरमाइनि था असांजो अक़ीदो ईमान आहे त हुज़ूर जो कुझु फरमायो आहे सो सही फरमायो आहे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त हुन जूं 3 निशानियूं आहिनि। कहिड़ियूं? पहिरीं निशानी इहा आहे, सकरात जे आख़िरी टाइम ते हुन जे पेशानी ते पघर ईंदो आहे। जंहिंजी पेशानी ते पघर अचे, रसूलुल्लाह फरमाइनि था इहा हुन जे ईमान जी निशानी आहे, दुनिया मां ईमान सां थो वञे पियो। सहाबा किराम पुछो या रसूल अल्लाह ॿी निशानी कहिड़ी आहे? नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात फरमायो त ॿी निशानी उनजी इहा आहे त आख़िरी सकरात वारे टाइम ते हुन जे अखियुनि में पाणी जा ॻोढ़ा हूंदा। असां ई तव्हां ॾिसंदासीं त रोए थो, पर उहो रोंदो कोन्हे। असांजे नज़र में हू रोए थो तॾहिं ॻोढ़ा बढ़िया आहिनि, पर हक़ीक़त में उनखे अल्लाह तबारक व तआला उन टाइम ते पंहिंजी ख़ुशूसी महिरबानी कंदो आहे, जंहिं ते ख़ुशि थींदो आहे, ख़ुशी में उनखां ॻोढ़ा वही वेंदा।
साहबा पुछो या रसूला टी निशानी कहिड़ी आहे? पाण फरमाइनि था टी निशानी इहा आहे त जंहिंमहिल हू वफ़ात कंदो आहे त मन हुनजे चपनि ते मुर्क हूंदी आहे। निशाने मर्द मोमिन बातो गोयम जो मर गायद तबस्सुम बर लबे होस। मोमिन मर्द जे वफ़ात ऐं मरण जे टाइम ते जेकॾहिं हुन जे चपड़नि जे मथां तबस्सुम हुजे, हल्की हल्की मुर्क हुजे, त इहे सम्झ त इहो ईमान सां लाॾाणो करे थो या मोमिन जे निशानी आहे जो मरण जे टाइम ते हुन जे चपनि जे मथां मुर्क हूंदी आहे। त हज़रत इमाम अबू ज़ुरआ रहमतुल्लाह अलैह जा साथी चवनि था असां हुन जे घर में वेठासीं, हिकिड़ो हिन पासे वेठो, ॿियो हिन पासे वेठो, असां ॾिठो त हुन जी पेशानी मां तमामु घणो पघर पियो वड़ो। असां दिलि में सोचो त हुज़ूर करीम फरमायो आहे लकिनू मौताकुम, अवां मां को जॾहिं गुज़ारे वञे त मरण जे टाइम ते हुनखे तलक़ीन कंदा कयो। तलक़ीन जो मक़सदु छा आहे? अवां ॿुधो पिया, सभु यादि रखिजो। ज़रूरु कंहिंजो भाउ, कंहिंजो पुटु, कंहिंजो पीउ, कंहिंजी माउ, कंहिंजी घरवारी, कंहिंजो दोस्त, कंहिंजो ओड़े पाड़े वारो हिन दुनिया मां लाॾणो आहे, लाॾाणो आहे ई आहे। ही शइ तव्हांखे यादि रखणी आहे। हुज़ूर फरमाइनि था तव्हां जॾहिं हुन जे मथां सकरात वारे टाइम ते वेहो त केर बि तव्हां मां हुनखे ईअं न चवे अदा कलमो पढ़, अदा कलमो पढ़, न, इनखे ईअं न चवंदा कयो। साहबा पुछो भला पोइ छा कयूं? पाण फरमाइनि था तव्हां बुलंद आवाज़ सां हुन जे घर में वेही चवंदा कयो ला इलाहा इल्लल्लाह। तव्हां बि चओ बुलंद आवाज़ ला इलाहा इल्लल्लाह। अवां हुन जे घर में बुलंद आवाज़ सां 2-3 दफ़ा, 4 दफ़ा, 5 दफ़ा दोहराइजो। हुन जे कन ते आवाज़ ईंदो, हुनखे यादि अची वेंदो, हू बि पढ़णु शुरू करे ॾींदो। इहा आहे तलक़ीन जेका मैयत खे करणी आहे। हाणे उहो ॿई मुहद्दिस हुन जे घर में, हेॾो हिकिड़ो वेठो आहे, ॿियो हेॾो वेठो आहे, टियों मुहद्दिस सकरात में आहे। पाण में चवनि था अदा फलाणा ऐं अबी हातिम राज़ी जी चयो हदीस त ॿुधाए जंहिंमें नबी करीम फरमायो आहे त मैयत खे तलक़ीन कंदा कयो। हुनखे यादि ई हुन चयो अन फुलान अन फुलान अन फुलान अन फुलान, फलाणे मूंखे ॿुधायो, उनी फलाणे खे ॿुधायो, उन फलाणे खे ॿुधायो, सनद पढ़ी, हुन फलाणे खां ॿुधायो, हुन फलाणे खां ॿुधायो। माना नबी पाक जी हदीस जी सनद पढ़ी, नाला खई, फलाणे फलाणे खां ॿुधो, फलाणे फलाणे खां ॿुधो, आख़िर पिछाड़ी हूंदो आहे त उन फलाणे सहाबी खां ॿुधो, फलाणे सहाबी रसूलुल्लाह खां ॿुधो। उहो जेको बुज़ुर्ग अबी हातिम हो, उन अबी हातिम खां सनद में 2 नाला ग़लति थी विया। माना तरतीब वार नाला खणबा न, 2 नाला हुन खां ग़लति थी विया, हुन खां विसरी विया, ॼाणी वाणी कोन कई, वेसर थी वई। अॼु मूं पढ़ियो अल्लाह अकबर कबीरा, जंहिंमहिल हुन खां 2 नाला ग़लति थी विया तो इमाम अबू ज़ुरआ जेको इहो सुतो पियो हो, उहो इहो उथियो, उथी वेही सिधो थी वेठो ऐं सिधो थी वेही पढ़ई अन फुलान अन फुलान अन फुलान क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मन कान आखिर कलामुहु ला इलाहा इल्लल्लाह दखल अल जन्नह। अल्लाह या रसूलल्लाह वो जो बीमार सकरात जी हालत में हो, वो बाकायदे पंहिंजे हथनि ते उथी बीठो, उथी बीही ऐं उहा सॼी सनद सही पढ़ी। हुनखे चई तोखां हे 2 लफ़्ज़ रहिजी विया आहिनि, मां तोखे सही करे थो ॿुधायां। हदीस जा लफ़्ज़ इहे आहिनि त नबी पाक फरमायो मन कान आख़िर कलामुहु ला इलाहा इल्लल्लाह दखल अल जन्नह, जंहिंजो मरण जे टाइम ते आख़िरी कलाम हूंदो ला इलाहा इल्लल्लाह, सो ज़रूर जन्नत में दाख़िल थींदो। मां पढ़ियो त हुन इहे लफ़्ज़ पढ़ी सुम्ही पियो, जो गम परवास थी वियो।
इमाम अबू ज़ुरआ रहमतुल्लाह अलैह जो लाॾाणो थी वियो हिन दुनिया मां जहान मां छॾे हलियो वियो। कंहिं बुज़ुर्ग खां हिकिड़े पुछो सही मौत छा आहे? तव्हां छा चवंदा हो? मौत फना। छा चवंदा हो? मौत छा आहे? फना। पर न, उन बुज़ुर्ग खां पुछो सही बुज़ुर्ग मौत छा आहे? बुज़ुर्ग फरमाए जहिड़ी ज़िंदगी तहिड़ो मौत। छा फरमाई? जहिड़ी ज़िंदगी अहिड़ो मौत। मतलब तो हुन ज़िंदगी जहिड़ी मसरूफ़ियत में गुज़ारी हूंदी उहा साॻी मसरूफ़ियत मरण महिल हुन ते मथां उतारी थींदी। हिकिड़ो माण्हू मरे पियो, मुंहिंजा दादा मरण जे टाइम निमाज़ी बि हुयो, निमाज़ बि पढ़ंदो हो, अल्लाह अल्लाह बि कॾहिं कॾहिं कंदो हो, पर मरे पियो त पियो चवे पियो मिॾूं 4 8 ॾूं 16 4 टकी 12 इहे पियो चवे। माण्हू चयो ही छा आहे? चयो त हिन जो धंधो इहो हूंदो हो जो सॼी ज़िंदगी हे वापार ऐं हिसाब में गुज़ारी, निमाज़ में बि ईअं तड़ तकड़ करे सिधो ॾिने न ॾिने जहिड़ो सिधो हलियो वेंदो हो, वरी इहो वापार कंदो हो। हाणे मरण जे टाइम ते हिनखे उहो यादगिरो आहे, पर जेकॾहिं मरण जे टाइम खां अॻु में हिन ज़िंदगी में पंहिंजे ज़ुबान खे पंहिंजे दिलि खे ख़ुदा जे ज़िक्र ते हेराए छॾे हा त यकीनन मरण जे टाइम ते बि हुनखे ख़ुदा जो ज़िक्र यादि हुजे। अफ़्ज़लु ज़िक्र ला इलाहा इल्लल्लाह। हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था ज़िक्र घणा आहिनि, सुभान अल्लाह भी ज़िक्र आहे, अल्हम्दुलिल्लाह भी ज़िक्र आहे, अल्लाहु अकबर भी ज़िक्र आहे, ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह इहो भी ज़िक्र आहे। अल्लाह अल्लाह सही जा ज़िक्र घणा ई आहिनि, पर पाण फरमाइनि था अफ़्ज़लु ज़िक्र ला इलाहा इल्लल्लाह। सभिनी ज़िक्रनि में अफ़्ज़ल ज़िक्र ला इलाहा इल्लल्लाह। हज़रत पीर सईद मोहम्मद राशिद रज़ी अल्लाह ताला अन्हु जी ख़िदमत में हिकिड़ो फ़क़ीर आयो कि क़िबला मां कच्चे मां पे आयुसि, दरिया जे पासे सां मूंखे परे खां को आवाज़ ॿुधण में आयो ला इलाहा इल्लल्लाह। रात जो टाइम हो, मूं दिल में सोचो त जी मां अकेलो आहियां, इहो ज़िक्र वारो बि अकेलो आहे, ज़िक्र इन जे लाइ थो करे त वस न थी पवे मिड़ई अलाह अलाह कंदो वञा। मूं चयो त भला छो न ॿई ॼणा गॾिजी पाण रस्ते सां हलूं। मां उन ज़िक्र वारे पासे हली वियुसि, उते जो पहुचा त माण्हू न को छा, पर ज़िक्र अचे पियो। काफ़ी कोशिश खां पोइ चांड्रोखी राति ई कोशिश खां पोइ मूं ॾिठो त हिकिड़ो सुकल ॿूड़ो आहे, सर आहे, उन सुकल ॿूड़े मथां अंदरां अल्लाह जे ज़िक्र जो आवाज़ पियो अचे। अॻिते वधी वञी हुनखे ॾिठई त हुन सर जे ॿूड़े में हिकिड़ो लाश पियो आहे, जंहिंजा पेर ॻरी विया आहिनि, हॾा ॻरी विया आहिनि, ॿाहूं ॻरी वियूं आहिनि, सीनो ॻरी वियो आहे, खोपड़ी ॻरी वई आहे, सॼो जिस्म ॻरी वियो आहे, हॾनि जी हिकिड़ी मुठ हॾा आहिनि, पर हिन ॿिन्ही ॾियारियुनि जे विच ते ज़ुबान आली आहे जेका ला इलाहा इल्लल्लाह जो ज़िक्र पई करे। मूं हुन सां ॻाल्हायो आहे, तूं जिन आहे, भूत आहे, केरु आहे? सॼो जिस्म तुंहिंजो ॻरी वियो आहे, तुंहिंजे जिस्म में का शइ कान्हे, पर तुंहिंजी ज़ुबान सलामत आहे ऐं तूं ज़िक्र पियो करी। आहीं केरु? उन मूंसां ॻाल्हायो, अदा मां फलाणे पीर साहब बुज़ुर्ग जो मुरीद आहियां, उन मूंखे ज़िक्र ॾसियो हो, पर मां उहो ज़िक्र शौक़ सां कोन कंदो हुउसि, ईअं ज़ुबानी ज़िक्र कंदो हुउसि। उन ज़ुबानी ज़िक्र जी बरकत आहे जो मुंहिंजी ज़ुबान सलामत आहे, जिस्म ॻरी वियो आहे, पर जे मुर्शिद जे चवण ते शौक़ सां ज़िक्र कयां हा त मुंहिंजो वार वार बि सलामत हुजे। अल्हम्दुलिल्लाह इन दरगाह जो नालो ई आहे दरगाह ज़ाकिरी, ज़िक्र वारी जमात आहे। 120 साल खां बाद में भी मुंहिंजा दोस्त हिते उन ला इलाहा इल्लल्लाह जूं तवारूं आहिनि ऐं इन अल्लाह जे ज़िक्र जी बरकत आहे जो हीअ दरगाह आबाद आहे ऐं इंशा अल्लाह ताला इहो ज़िक्र जो सिलसिलो रहंदो त ख़ुदा कंदो क़यामत ताईं आबाद हूंदी। मां दुआ कयां थो, मूंखे ख़ुशी थींदी आहे, मां जॾहिं हाज़िरी भरींदो आहियां त
तमाम पंहिंजे लाइ सआदत समझंदो आहियां। अल्हम्दुलिल्लाह ये गौसे पाक अब्दुल कादिर जीलानी महबूब सुबहानी कुतुब रब्बानी शहबाज लामकारी बगदाद वारे सरकार जो फैज़ आ। बचड़ा भी उन्हीं जा हन, तरीक़ो भी उन्हनि जो आ, क़ादरी सिलसिलो आ। इंशाअल्लाह तबारक व तआला यो ख़ुदा जो ज़िक्र हमेशा जारी रहंदो ऐं ख़ुदा जे ज़िक्र सां ही दरगाह हमेशा आबाद शाद हूंदी। अवां जमात जा माण्हू जेके भी वाबस्ता आहियो दरगाह सां, ज़िक्र खे शौक़ ऐं ज़ौक़ सां कंदा कयो। इहो तमामु बात रुगो ज़ुबानी ज़िक्र न हुजे, अवां जी ज़ुबान ते भी ज़िक्र हुजे पर तव्हांजी दिल में भी ज़िक्र हुजे, त पोइ ॾिसो मज़ो त मरण खां बाद में भी इंशाअल्लाह ताला तव्हांजे वार खे भी मिटी नथी खाई सघे पई। अल्लाह से साईं साहब ज़ादे खे वॾी हयाती अता फरमाए। अवां जमात खे ख़ुदा तबारक व तआला शौक़ ज़ौक़ ज़िक्र जो ॾे ऐं ही अहले सुन्नत वल जमा जो दरगाहूं ख़ुदा करे क़यामत ताईं आबाद हुजनि। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। और नातुम जे लाइ मां गुज़ारिश कयां थो असांजे परे खां आयल मोअज़्ज़िज़ महिमान मोहतरम ज़हूर अली ऐं राशिद अली अबरो साहब जन खे गुज़ारिश कजे थी त पाण नात शरीफ़ ॿुधायूं। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। सवाल नसीब जिया सुभान अल्लाह। ओ देखे घुराया का मर्ज़ी हबीब जिया। ओ देखे घुराया का मर्ज़ी हबीब जिया। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब सरदार दादी सिख लगी आगे मुजस्सर नबी सरदार दादी सिख लगी आगे। पतो देखार दादी सिख लगी गाए। पतो देखार दादी सिख लगी गाए। मुजस्सर नबी सरदार दादी सिख लगी आए। पतो देखार दादी सिख लगी गाए। पतो देखार दादी सिख लगी गाए। साजो मदीनो घोर बनागे घुमागे मदीनो घोर बनागे घुमागे मदीनो। साजो मदीनो घोर बनागे घुमागे मदीनो घोर बनागे घुमागे मदीनो। सभी हाथ खड़ी सुभान अल्लाह। मदीने दे घुराई दे पांजे रोज़े जी ज़ियारत तू जियर कराई दे। उमेदू आसरा आगिल उमेदू सब पुजाई दे। कबर क़यामत जी हैबत खां तू बिला शक बचाई दे। बल वेदे मिठा मदनी तू अची कलमो पाक पढ़ाई दे। दुरल मोची मदाही खे पुनल पाजे पाड़े रहाई दे। सही लाख न हम सद कर सही को लिखदा काई चीज खरीदो वे हिक मारी वल में को खरीद किदा इन निस्बत न निर्वार
की है जब आलम जी जोहार की तू से मिस्कीन ना सीना होवे साजिद दी है से मेरे अखियां तो होवे कदम देना मदीने जी
मदीने में जड़ता रहा पियो शहर मदीने में जड़ता रहा पियो यादो पुनल पार ॾाढी सिक लॻी आहे तुझो यादो पुनल पार ॾाढी सिक लॻी आहे हाणे देख पजो ॾेखार ॾाढी सिक लॻी आहे हारू घुरनि कर माल खज़ानो मत घुरई हर साल मदीनो घुरनि कर माल खज़ानो मत घुरई हर साल मदीनो मत घुरई हर साल मदीनो एॾा ही तार ॾाढी सिक लॻी आहे हाणे देख पजो ॾेखार ॾाढी सिक लॻी आहे हाणे देख पजो ॾेखार ॾाढी सिक लॻी आहे अमर खा तू न जवाबो पंहिंजे बचड़नि जो थे मुहाबो आहे अमर खा तू न जवाबो हसन हुसैन जो थे मुहाबो तुम जो थे सुन मुहाबो सारे टिकेट का ॾियार ॾाढी सिक लॻी आहे हाणे देह पजो ॾेखार ॾाढी सिक लॻी आहे साल टिकेट का ॾियार ॾाढी सिक लॻी आहे हाणे देह पजो ॾेखार ॾाढी सिक लॻी आहे तुंहिंजे कलब कुझु बोलनि पियो ॼण बोझो तुंहिंजो तुंहिंजे कलब कुझु बोलनि पियो ॼण बोझो तुंहिंजो बोलनि पियो ॼण बोझो तुंहिंजो कॾहिं उछगार ॾाढी सिक लॻी आहे हाणे देह पजो ॾेखार ॾाढी सिक लॻी आहे दया थी राति जो रोवा घोड़नि सां पंहिंजा गलड़ा धोवा त आधी राति जो रोवा घोड़नि सां पंहिंजा गलड़ा धोवा घोड़नि सां पंहिंजा गलड़ा धोवा अहिड़ा पवन ओटार ॾाढी सिक लॻी आहे हाणे देख पजो ॾेखार ॾाढी सिक लॻी आहे अॼु सफ़र खे किरको सॾिणो लाहे लॻा खणिजे लॾिणो अॼु सफ़र खे किरको सॾिणो लाहे लॻा खणिजे लॾिणो अॼु सफ़र खे किरको सॾिणो लाहे लॻा खणिजे लॾिणो लाहे लॻा खणिजे लॾिणो तकर ताबेदार ॾाढी सिक लॻी आहे तकर ताबेदार ॾाढी सिक लॻी आहे हाणे देख पजो ॾेखार ॾाढी सिक लॻी आहे हुसैन राजा हुबदार तोखे दर न ॾोॾो आहे हुसैन राजा हुबदार तोखे दर न ॾोॾो आहे तुंहिंजे पंतन सां वा प्यार तोखे दर न ॾोॾो आहे मौला अली सां प्यार तोखे दर न ॾोॾो आहे सुभान अल्लाह ये वाबड़ा फ़कीर हींअर मां साईं जन खां ख़ासि तौर ते साईं जन महिरबानी कई इजाज़त वरिती असांजो परे खां आयल हिकिड़ो नात ख़्वान उनखे हिकिड़ी नात शरीफ़ जे लाइ मां गुज़ारिश कयां थो अचे लाड़काणे खां आयल मोहतरम जनाब नूर अहमद मुगेरी साहब फ़कीर नूर अहमद मुगेरी अचे ऐं अची नात शरीफ़ पढ़े धोतारे वतव दिल हिकड़े ज़रे में वो सोना धोतारे वतव दिल हिकड़े ज़रे में कयड़ कैद काबू अखिन जे अरे में कयड़ कैद काबू अखिन जे अरे में हो पई चढ़े गचोले वो चकमक चुवाती दिशा में न ठक ठक सजड़ तो जलाती हो पई चढ़े गचोले हो चकमक चुवाती दिशा में न ठक ठक सजड़ तो जलाती लाता इश्क आतश लाता
कखन जे खरे में कयव कैद काबू अखन जे अरे में कयव कैद काबू अखन जे अरे में धुकारे दिल सड़ा हिकिड़े ज़रे में कयव कैद काबू अखन जे अरे में हो अखियूं कहरिया हो अखियूं चहरिया ओ मालक हणी थो कढी कान कहरिया ओ मालक हणी थो कढी कान कहरिया विझी वंग आदई विझी वंग आदई विरह जे वरे में कयल कैद काबू अखन जे अरे में कयल कैद काबू अखन जे अरे में धुतारे विया सोहणा हिकिड़े ज़रे में वो धुतारे वतव दिल हिकिड़े ज़रे में कयल कैद काबू अखन जे अरे में हो कयल कैद काबू अखन जे अरे में हो अखन साण मारे हो फुरत फटे विया तहां पोइ छा खवो सजण मुंह मटे विया हो अखन साण मारे हो फुरत फटे विया तहां पोइ छा खवो सजण मुंह मटे विया तहां पोइ छा खवो सजण मुंह मटे विया अचई हथो छा थो अचई हथो छा थो गुज़ारणो परे में कयल कैद काबू अखिन जे अरे में हो कयल कैद काबू अखिन जे अरे में धुतारे विया दिल धुतारे वतव दिल हिकिड़े ज़रे में कयल कैद काबू अखिन जे अरे में कयल कैद काबू अखिन जे अरे में हो अखने तुंहिंजे सर साहु मुंहिंजो हो अखने तुंहिंजे सर साहु मुंहिंजो तहां पोइ वो वेठे थी निहारिया रंधरा हो तुंहिंजो हो अखने तुंहिंजे सर साहु मुंहिंजो वेठे थी निहारिया रंधरा हो तुंहिंजो ओ वेठे थी निहारिया रंधरा हो तुंहिंजो रखज तूं शाहन खे रखज तूं शाहन खे पेरनि जे तरे में रखज तूं शाहन खे पेरनि जे तरे में कयल कैद काबू सड़ा अखिन जे अरे में कयल कैद काबू अखिन जे अरे में धुतारे विया दिल धुतारे वतव दिल हिकिड़े ज़रे में कयल कैद काबू अखिन जे अरे में कयल कैद काबू अखिन जे अरे में हींअर मां नात शरीफ़ जे लाइ गुज़ारिश कयां थो मोहतरम जनाब मोहम्मद तालिब अली खे त अचे ऐं अची नात शरीफ़ ॿुधाए सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह जिक्र इंशाअल्लाह कुछ ॿुधाए माना तव्हांजी बारगाह में पेश कंदुमि
ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह। जलवो तो जो बागन में गुलड़न ऐ गुलजारन में, जलवो तो जो बागन में गुलड़न ऐ गुलजारन में, हर वण जो पन जिक्र करे चौला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह। पंजतन जो मां खादिम हा मौला अली अता जान दिया, पंजतन जो मां खादिम हा मौला अली ते जान दिया। विरद ज़बानत छो न हुजे, विरद ज़बानत छो न हुजे चौला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह। मां गुज़ारिश कयां थो फ़कीर अली मुराद कलोई खे त पाण अचे ऐं अची नात शरीफ़ पढ़े। सल्लु अलैहि व आलिहि सल्लु अलैहि व आलिहि रब्ब सल्लु अलैहि व आलिहि सल्लु अलैहि व आलिहि रब्ब सल्लु अलैहि व आलिहि सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। चमक तुझसे पाते सब पाने वाले, चमक तुझसे पाते सब पाने वाले। मेरा दिल भी चमका दे, चमकाने वाले। मेरा दिल चमका दे, चमकाने वाले।
तो जिंदा है वल्लाह, तो जिंदा है वल्लाह, तो जिंदा है वल्लाह, तो जिंदा है वल्लाह। मेरे जिस्म आलम से छुप जाने वाले, मेरे जिस्म आलम से छुप जाने वाले, मेरा दिल भी चमका दे चमकाने वाले, चमक तुझसे पाते हैं सब पाने वाले, चमक तुझसे पाते हैं सब पाने वाले, मेरा दिल भी चमका दे चमकाने वाले, मदीने के खिते खुदा तुझे को रखे, मदीने के खिते खुदा तुझे को रखे, हम गरीबों फकीरों को ठहराने वाले, हम गरीबों फकीरों को ठहराने वाले, मेरा दिल भी चमका दे चमकाने वाले, चमक तुझसे पाते हैं सब पाने वाले, हरम की ज़मीयां कदम रख के चलना, हरम की ज़मीयां कदम रख के चलना, अरे सर का मौका है ओ जाने वाले, अरे सर का मौका है ओ जाने वाले, मेरा दिल भी चमका दे चमकाने वाले, तो जिंदा है वल्लाह,
मेरे जिस्म आलम से छुप जाने वाले, मेरे जिस्म आलम से छुप जाने वाले, मेरा दिल भी चमका दे चमकाने